बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक 12 यानी 12वां सबक सुठियों आदतों यानी अच्छी आदतें के बारे में पढ़ेंगे। नवा लफ्ज़ इस सबक में नए अल्फाज शामिल किए गए हैं। सुलझणु यानी सुलझा हुआ, मनीदो यानी मानेगा, भाईंदो यानी अच्छा लगेगा या फिर पसंद करते हैं। जिब्रान असां जे पाड़े जो तमाम सुलझणो, सेवतो ऐं ज़हीन छोकरो आहे। नंढे हूंदे खां ई हिन में सुठियूं आदतूं मौजूद आहिनि। जिब्रान पाण खां नंढनि ऐं वॾनि सभिनी सां अदब ऐं अख़लाक़ सां ॻाल्हाईंदो आहे। हर कंहिं जो चयो मञींदो आहे। सुबुह जो सवेर उथी बुर्श करे वेंहिंजी सहजी नाश्तो करे स्कूल वेंदो आहे। पढ़ाई में पिणु हिन जो सभिनी खां वधीक ध्यानु हूंदो आहे। इन करे ई सभु उस्ताद ऐं क्लास वासी हिन खे तमामु घणो भाईंदा आहिनि। जिब्रान सदाईं असेंबली खां अॻु में स्कूल पहुचंदो आहे। स्कूल में उस्तादनि तोड़े शागिर्दनि सां हू अदब ऐं एहतिराम सां ॻाल्हाईंदो आहे। मंझंदि जो स्कूल खां मोटी अची मानी खाई वरी मदरसे ॾांहुं वेंदो आहे। मदरसे खां मोटी अची हू थोरी देरि ॿारनि सां रांदि रूंद करे वरी स्कूल जो कमु कंदो आहे। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। जिब्रान असां जे पाड़े जो तमाम सुलझणो, सेबतो ऐं ज़हीन छोकरो आहे। यानी जिब्रान हमारे मोहल्ले का सबसे सुलझा हुआ, सलीकामंद और ज़हीन लड़का है। नंढे हूंदे खां ई हिन में सुठियूं आदतूं मौजूद आहिनि। यानी बचपन से ही इसमें अच्छी आदतें मौजूद थीं। जिब्रान पाण खां नंढनि ऐं वॾनि सभिनी सां अदब ऐं अख़लाक़ सां ॻाल्हाईंदो आहे। यानी जिब्रान अपने छोटों और बड़ों सबसे अदब और अख़लाक़ से बात करता है। हर कंहिंजो चयो मञींदो आहे। हर किसी का कहना मानता है। सुबुह जो सवेर उथी बुर्श करे वेंहिंजी सहजी नाश्तो करे स्कूल वेंदो आहे। यानी सुबह जल्दी उठ के ब्रश करके नहा धोकर नाश्ता करके स्कूल जाता है। पढ़ाई में पिण हिन जो सभिनी खां वधीक ध्यान हूंदो आहे। यानी पढ़ाई में भी इसका सबसे ज़्यादा ध्यान या तवज्जो होती है। इन करे ही सब उस्ताद ऐं क्लास वासी हिन खे तमामु घणो भाईंदा आहिनि। इस वजह से सब टीचर्स, उस्ताद और क्लास फेलो इसको पसंद करते हैं। जिब्रान सदाईं असेंबली खां अॻु में स्कूल पहुचंदो आहे। जिब्रान हमेशा असेंबली में या असेंबली से पहले स्कूल पहुंचता है। स्कूल में उस्तादनि तोड़े शागिर्दनि सां हू अदब ऐं एहतराम सां ॻाल्हाईंदो आहे। यानी स्कूल में उस्तादों के अलावा शागिर्दों के साथ भी वो अदब और एहतराम से बात करता है। मंझंदि जो स्कूल खां मोटी अची मानी खाई वरी मदरसे ॾांहुं वेंदो आहे। यानी दोपहर को स्कूल से वापस आकर या वापस लौट कर फिर मदरसे की तरफ रवाना होता है। मदरसे खां मोटी अची हू थोरी देरि ॿारनि सां रांदि रूंद करे वरी स्कूल जो कमु कंदो आहे। यानी मदरसे से वापस आकर थोड़ी देर बच्चों के साथ खेल कूद करके फिर वो स्कूल का काम करता है। जिब्रान रात जी मानी खाई सवेर ई सुम्ही पवंदो आहे। जिब्रान कॾहिं बि पंहिंजो वक़्तु अजायनि कमनि में कोन विञाईंदो आहे। हू सदाईं पाण खां नंढनि ॿारनि जी मदद कंदो आहे। अवेल सवेल खेसि जेको बि कमु चवंदो आहे हू ख़ुशी ख़ुशी उहो कमु कंदो आहे। कॾहिं बि कंहिंखे इनकार कोन कयो अथसि। जिब्रान कॾहिं बि कंहिं सां वॾी आवाज़ में कोन ॻाल्हायो आहे।
जिब्रान जूं इहे सभी आदतूं पंहिंजनि ऐं परावन सभिनी खे पयूं वणंदियूं आहिनि। हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त संदन औलाद बि जिब्रान जहिड़ो थिए। हर को माउ पीउ पंहिंजी औलाद खे जिब्रान जा मिसाल पियो ॾींदो आहे। ॿारो, जिब्रान जी सुठियुनि आदतनि मां असांखे इहो सबक़ु मिले थो त जेको ॿारु सुठियुनि आदतनि वारो हूंदो आहे हर को इन खे भाईंदो आहे ऐं इन सां प्यार कंदो आहे। जितना पढ़ा गया अब इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। जिब्रान रात जी मानी खाई सवेर ई सुम्ही पवंदो आहे। यानी जिब्रान रात की रोटी खाकर या रात का खाना खाकर जल्दी सो जाता है। जिब्रान कॾहिं बि पंहिंजो वक़्तु अजायनि कमनि में कोन विञाईंदो आहे। यानी जिब्रान कभी भी अपना वक्त फजूल कामों में ज़ाया नहीं करता। हू सदाईं पाण खां नंढनि ॿारनि जी मदद कंदो आहे। यानी वो हमेशा से अपने छोटे दोस्तों या फिर छोटे जो बच्चे हैं उनकी मदद करता है। अवेल सवेल खेस जेको बि कमु चवंदो आहे वो खुशी खुशी वो कम कंदो आहे। यानी जल्दी या फिर देर से जब भी कोई काम कहता है तो वो खुशी खुशी उस काम को करता है। कॾहिं बि कंहिंखे इनकार कोन कयो अथस। यानी कभी भी किसी को इनकार नहीं किया। जिब्रान कॾहिं बि कंहिं सां वॾी आवाज़ में कोन ॻाल्हायो आहे। यानी जिब्रान ने कभी भी किसी से ऊंची आवाज़ में बात नहीं की। जिब्रान जूं इहे सभी आदतूं पंहिंजनि ऐं परावन सभिनी खे पयूं वणंदियूं आहिनि। यानी जिब्रान की ये आदतें सब आदतें अपनों और गैरों सभी को बहुत पसंद आती हैं। हर कंहिंजी इहा ख्वाहिश हूंदी आहे त संदन औलाद बि जिब्रान जहिड़ो थे। यानी हर एक की ये ख्वाहिश होती है कि हमारी औलाद भी जिब्रान जैसी हो या जिब्रान जैसी बने। हर को माउ पीउ पंहिंजी औलाद खे जिब्रान जा मिसाल पियो ॾींदो आहे। यानी हर कोई माँ बाप अपनी औलाद को जिब्रान की मिसालें देते रहते हैं। ॿारो, जिब्रान जी सुठियुनि आदतनि मां असांखे इहो सबक़ु मिले थो त जेको ॿारु सुठियुनि आदतनि वारो हूंदो आहे। यानी बच्चों, जिब्रान की अच्छी आदतों से हमें ये सबक मिलता है कि जो भी बच्चा अच्छी आदतों वाला होता है हर को इनखे भाईंदो आहे ऐं इन सां प्यार कंदो आहे। तो हर कोई उसको पसंद करता है, उससे अच्छा लगता है, उसको अच्छा लगता है और उससे प्यार करते हैं। मुझे उम्मीद है आज का लेक्चर आप तमाम बच्चों को बआसानी समझ आ गया होगा। अगर किसी भी हवाले से कोई प्रॉब्लम हो, किसी लफ्ज़ का तर्जमा ना आ रहा हो, मानी ना आ रहे हों या किसी जुमले की ट्रांसलेशन ना कर पा रहे हों तो आप कमेंट्स करके मुझसे पूछ सकते हैं। इसके अलावा मुझसे व्हाट्सएप पर भी रब्ता कर सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगले लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।